कौमी तहरीक के तमाम सीनियर जीए सिंध कौमी महाज शहीद बशीर खान के मरकजी अगवान मोहतरम दाता सरफराज मेमन के पाने चले पाने ख्याल जो ज़ाहिर कन तह इश्क के शाबाश जे मोहब्बती बेड़ा स्टेज ते वेठल मुझे पार्टी जा चेयरमैन डॉक्टर नियाज कालानी साहब, रहबर कमेटी में शामिल सभी पार्टियों के मरकजी उहदेदार साहबान ऐं मुझे सामो वेठल रहबर सिंध साईं जीएम सैद जा पैरोकार साथियों, जीए सिंधु देश, जीए साईं जीएम सैयद, जीए शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान कुरैशी जिदोजहद। अजीज दोस्तों, तव्हां सभिनी के सिंध के कौमी काबे सन जे मुक़दस धरतीअ ते पहुचण ऐं रहबर सिंध साईं जीएम से जी सालगिरह जूं लखे मुबारकूं ॾियां थो। छो त साईं जीएम सैयद सिंध जे रूह जो अज़ली आवाज़ आहे जेको सदियुनि खां सिंध में गूंजी रहियो आहे। सिंध पंहिंजो पाण खे साईं जीएम सैयद जी सूरत में सुञातो आहे। हाणे उहा सुञाण तेज़ीअ सां फैलिजी रही आहे। एक पूरो नस्ल उन मां शऊर हासिल करे रहियो आहे ऐं क़ौमी गुलामीअ जी बदतरीन सूरत खे सम्झी चुको आहे। हाणे जीअं जीअं वक़्तु गुज़रे पियो, साईं जीएम सैयद जो पैगाम समूरी सिंध में फैलिजी रहियो आहे। इहो ई सबबु आहे जो रियासत ऐं उन जी समूरी मिशनरी साईं जीएम सैयद जी सालगिरह ते नौजवाननि खे रोके थी, तशद्दुद करे थी, हज़ार हरबा हलाए थी, पर इहो पैगाम सगारे अंदाज में अॻिते वधंदो रहे थो। छो त हिन पैगाम खे जाग जा भाग आहिनि। हुड़क हलो, धीमा हलो, वाट अवाटी, नील डरियो, पोइ बि पीअ जो पंधु भलो। अजीज दोस्तों, साईं जीएम सैयद पाजी सियासत जो मरकज जदीद कौमपरस्ती, जमहूरियत, सेक्युलरिज्म ऐं सोशलिज्म जहिड़नि नुक़्तनि खे बढ़ायो आहे जेके हिन गैर फितरी रियासत लाइ वॾा चैलेंज आहिनि। साईं जीएम सैयद जॾहिं कौमपरस्ती जी ॻाल्हि करे थो त उहा न सिर्फ़ सिंधी क़ौम जी नुमाइंदगी करे थी, पर उहा हर महकूम क़ौम जे पिणु सगारो आवाज़ आहे। साईं जीएम सैयद जो नज़रियो हर उन महकूम क़ौम जी निजात जो भरजलो आहे जंहिं क़ौम वटि पंहिंजो वतन आहे, पंहिंजी ॿोली आहे, पंहिंजी तारीख़ आहे, पंहिंजी सकाफ़त ऐं तहज़ीब आहे। पाकिस्तानी वफ़ाक़ हिकु घर क़ौमी जबरी इलाक़ आहे। पंजाब साम्राज पारां वफ़ाक़ ऐं इस्लाम जे नाले में क़ौमुनि जो जबरी इलाक़ ठाहियो वियो आहे, जंहिंमें बलोचनि खे उन्हनि जी मर्ज़ीअ खां सवाइ ताक़त जे ज़ोर ते शामिल कयो वियो। जॾहिं त बंगाली बि पाकिस्तान खे खैराबाद चई अलॻि थी विया। हाणे हिन घर क़ौमी रियासत जो को बि इख़लाक़ी जवाज़ बाक़ी न आहे रहियो। हीअ रियासत मुकमिल तौर ते नाकाम थी चुकी आहे। उन करे अचो त गॾिजी पाकिस्तान में जेके क़ौमूं जबरी क़ैद आहिनि उन्हनि सभिनी जी आज़ादी जो आवाज़ बणिजूं। के शाइर चयो आहे त आजूं थींदियूं सारियूं क़ौमूं, भूरियूं तोड़े कारूं कारियूं क़ौमूं, थकियूं मांदियूं हारियूं क़ौमूं, क़ौमूं सभु आज़ाद, मारू ज़िंदाबाद, मारू ज़िंदाबाद। साईं जीएम सैयद जॾहिं जमहूरियत जी ॻाल्हि करे थो त उहो अहिड़ो निज़ाम आहे जंहिंमें इक़्तिदार अवाम जे हथ में हुजे, हर माण्हूअ खे बराबरी ऐं आज़ादी हुजे, हुकूमत अवाम जी मर्ज़ीअ सां हलाई वञे। जॾहिं साईं जीएम सैयद हिन वफ़ाक़ जे लाइ क़रारदाद मंज़ूर कराई हुई
त उहो हिकु फीडेरेशन जो मुतालबो हुयो जंहिंमें सिंधी बंगाली बलोच ऐं पख्तून खे जुदागाना क़ौमी हैसियत में शामिल थियण जी तजवीज़ पेश कई वई हुई पर अॻिते हली पंजाब पंहिंजे फौजी ताक़त जे बुनियाद ते उन किरारदाद जी भंकड़ी कंदे मज़बूत वफ़ाक़ जो साम्राजी कानून मंज़ूर करायो जंहिंमें कानून साज़ इदारनि अंदरि अगर सभिनी वतनी इकाइयुनि जूं सीटूं मिलायूं वञनि तॾहिं पंजाब जूं सीटूं वधीक थियनि थियूं उन कानून ज़रिए पंजाब जमहूरियत जे शर्मनाक शिकिल खे मुतारिफ़ करायो जंहिंमें वफ़ाक़ में शामिल इकाइयुनि जी पुरानी क़ौमी हैसियत ऐं बराबरीअ खे हमेशह लाइ दॿाइण जी कोशिश कई वई अॼु हर माण्हू सम्झी चुको आहे त पाकिस्तान में जमहूरियत सिरे खां मौजूद ई न आहे रही उन करे वक़्त जी ज़रूरत आहे त क़ौमी रियासतुनि जी आज़ादी ऐं बहाली लाइ साईं जीएमसी जे नज़रिए ते हर माण्हू मुतहद थी अॻिते वधे साईं जीएमसी जॾहिं सेक्युलरिज़म जी ॻाल्हि करे थो उहो हिकु अहिड़ी रियासत जो क़याम आहे जंहिंमें मज़हब खे रियासत खां अलॻि रखियो वञे थो सेक्युलरिज़म में रियासत जा फ़ैसिला मज़हबी अक़ीदनि बजाए अक़ली बुनियाद ते कया वेंदा आहिनि सेक्युलरिज़म रियासत हर शहरीअ खे आज़ादी ॾिए थी त उहो पंहिंजे अक़ीदे जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे हर शहरीअ खे बिना मज़हबी तफ़रीक़ जे बराबरी ऐं आज़ादी जो हक़ आहे पाकिस्तान ऐं इसराइल खां सवाइ दुनिया में का बि अहिड़ी ॿी रियासत न आहे जेका मज़हबी बुनियादनि ते ठाही वई हुजे मज़हब जे नाले ते जेके मुल्क ठहंदा आहिनि उहे दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी जो अॾो साबित थींदा आहिनि उहे न सिर्फ़ पंहिंजे शहरियुनि लाइ नासूर हूंदा आहिनि पर दुनिया जे अमन लाइ बि ख़तरो हूंदा आहिनि पाकिस्तान जी तारीख़ मां साबित थियो आहे त पाकिस्तान दहशतगर्दी ऐं मज़हबी इंतिहा पसंदी जो अॾो साबित थियो आहे जंहिं करे पूरी दुनिया जो अमान ख़राब थियो आहे अॼु अक्सर माण्हू सम्झी चुका आहिनि त इस्लाम जे नाले खे पंजाब साम्राज पंहिंजे मुफ़ादनि लाइ ग़लति इस्तेमालु कयो आहे उन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इस्लाम जे नाले खे ग़लति इस्तेमालु करण खां रोकियो वञे पंजाब खे रोकजे त जीअं उहे इस्लाम जी वधीक तौहीन करे न सघनि सचल साईं चयो आहे त मज़हबनि मुल्क में माण्हू मुझाया शेखीअ पीरीअ बुज़ुर्गीअ बेहद भुलाया के निमाज़ूं निवड़ी पढ़नि किन मंदर वसाया ओॾो कीन आया अकुल वारा इश्क खे साईं जीएम सैयद जॾहिं सोशलिज़म जी ॻाल्हि करे थो त उन सोशलिज़म में तमाम पब्लिक रिसोर्सिस के हुकूमत जी तहवील में वठण जी ॻाल्हि आहे जीअं अवाम खे मुफ़्त तइलीम सिहत ऐं रोज़गार जा बराबर मौक़ा मुहैया करे सघजनि तमाम प्राइवेट इदारा बंदि कया वञनि ख़ासि तौर ते सिहत ऐं तइलीम जा समूरा प्राइवेट इदारा बंदि करे सिहत ऐं तइलीम खे सरकारी सतह ते बराबरी जे बुनियाद ते आंदो वेंदो सोशलिज़म में ज़िमीदारी निज़ाम खे ख़तम करे ज़मीनुनि जी बराबर विर्छ कई वञे जेको खेड़ींदो उहो खाईंदो जॾहिं त मज़दूर जी ड्यूटी टाइमिंग ऐं उजरत जे मसइलनि ते ख़ासि इस्लाह कई वेंदी पुराणनि ॻोठनि खे जदीद बुनियादनि ते अॼो वेंदो ऐं शहरनि खे इंटरनेशनल SOPs तहत अॼो वेंदो तमाम बुनियादी सहूलियतूं आवाम लाइ मुकमल तौर ते मुफ़्त मुयसर हूंदियूं इहो सभु हिकु आज़ाद क़ौमी रियासत में ई मुमकिन थी सघे थो अज़ीज़ दोस्तो सैयद जो नज़रियो अमन जे अजे ऐं पीढ़ियुनि जे मुस्तक़बिल जी ज़मानत आहे सैयद जो नज़रियो सिरात मुस्तक़ीम आहे जंहिं ते हली असां क़ौमी आज़ादी हासिल करे सघूं था तुंहिंजी ज़ात मथां ई सैयद हर जाबिर जी ज़ात अॻियां
तुंहिंजो कद झुकण जो न आहे कंहिं बि लात मनात खां अॻियां। महिरबानी दोस्तो, जीअं सिंधु देश, जीअं साईं GM